नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻो एॾेरोलाल विलेज थाणे जे हद में राति जो तक़रीबन 9 बजे मोटरसाइकिल सवार 32 साला नौजवान सां हादसो पेश आयो। एॾेरोलाल विलेज पुलिस जे चवण मुताबिक़ एॾेरोलाल स्टेशन खां ईंदड़ मोटरसाइकिल सवार मोहम्मद इमरान वल्द मोहम्मद नज़र पंजाबी एॾेरोलाल विलेज जे तरफ़ अची रहियो हो त एॾेरोलाल स्टेशन रोड ते टुटल ज़बुहाल हालत जे करे मोरोजा मोरी वटि खॾ हुअण सबबि मोटरसाइकिल सवार मोहम्मद इमरान पंजाबी संदसि मोटरसाइकिल जी स्पीड सां मोरी जी खॾ में मोरी सां ज़ोरदार टकर थी पई, जंहिं जे करे मोहम्मद इमरान पंजाबी तॾे ते थी वियो ऐं वधीक पुलिस जो चवणु आहे त ज़रियनि खां असांखे हादसे जो इतला मिलियो, जिते असां बर वक़्तु पहुची लाश अस्पताल मटियारी खणाए वियासीं ऐं फोती सुञाणप दौरान संदसि नालो मोहम्मद इमरान वल्द मोहम्मद नज़र पंजाबी ऐं तालका सूबोई पंजाब शहर जानिया मंडी चक नंबर 145 सां हो। फोती मोहम्मद इमरान पंजाबी एॾेरोलाल स्टेशन ते मज़दूरी लाइ पंजाब खां आयल हो, पाण नान पचाइण जी मज़दूरी कंदो हो। उते तालका अस्पताल में असां फोती जे वारसनि खे इतला कयो ऐं फोती जा माइट कराची में रहंदा हुआ ऐं अस्पताल में फोती जी ज़रूरी कारवाइनि बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। एॾेरोलाल विलेज जे मक़ामी माण्हुनि जो अचोबोल आहिनि त एॾेरोलाल विलेज खां निकिरंदड़ रोड एॾेरोलाल स्टेशन नसरपुर टंडोइलियार ऐं ॿियनि नंढनि ऐं वॾनि शहरनि खे मिलाईंदड़ रोड आहे, पर हिन रोड जी इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जे तरफ़ां का बि सार न लधी वई है। मोहम्मद इमरान पंजाबी जहिड़ियूं जानियूं अञा अहिड़ी कंहिं इंसानी जानियूं ज़ाया थियण जो अंदेशो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।